प्रोग्राम दिल जी दुनिया में अवा मेहरबान ॿुधंदड़नि खे अवां जो मेज़बान कुर्बान अली क़ाबिल भलीकार खुश आमदीद ऐं मरहबा चवे थो। उमेद कयां थो अवां जो मुखड़ो गुलाब जे गुल वांगुरु टिड़ंदो हूंदो। अॼु जे प्रोग्राम जो मौज़ू आहे ओताक। त हलूं था अॼोके हिन मौज़ू जे तरफ़। अॼु न ओताकनि में तालिब तवारीन आदेसी उथी विया मढ़ियो मुमारीन जे जीअ खे जियारीन से लाहूती लॾे विया। दोस्तो, ओताक तुर्की ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे जंहिंजी माना आहे घर खां ॿाहिरि कचहरी करण जो मकान। दोस्तो, सिंध जो हर वाहण वसंदी ॻोठनि ॿहिराड़ियुनि में ज़रूरु ओताक मिलंदी जिते सिंधी महिमान मुसाफ़िर अजनबी देसी परदेसी सुञाणू अणसुञाणू ग़रीब अमीर तौंगर फ़क़ीर खे बिना लालच लोभ जे जीअ में जायूं ॾींदा आहिनि। दोस्तो, सिंधियुनि सबाजरनि जी ओताक ते जॾहिं को महिमान ईंदो आहे त उन जे इस्तक़बाल लाइ ॿ क़दम हली उन जो आदर भाउ कंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि, असांजा भाग भला, अवां अची असांजे कखनि खे मान बख़्शो। दोस्तो, हक़ीक़त इहा आहे त मुसलमाननि जे ॻोठ में जॾहिं मस्जिद न हूंदी आहे तॾहिं ॻोठु फिको पियो लॻंदो आहे। जंहिं मेले में मलाखड़ो न हूंदो आहे उहो मेलो फिको पियो लॻंदो आहे। ईअं जीअं ॻोठ में ओताक न हूंदी आहे इहो ॻोठु फिको पियो लॻंदो आहे। दोस्तो, ओताक महिमान खानो आहे, ओताक परदेसियुनि जो मकान आहे, ओताक मुसाफ़िरनि जो मस्कन आहे, ओताक ग़रीबनि जो घरु आहे, ओताक सिंध जी सूंहुं आहे, ओताक सिंध जी ज़ीनत आहे, ओताक मुंहिंजे सिंधड़ीअ जी सक़ाफ़त आहे। दोस्तो, ओताक ते नंढड़ा ऐं वॾड़ा गॾिजी सियारे जी मुंद में मच कचहरी मचाईंदा आहिनि। ओताक में सुघड़ पंहिंजा मिठा गुफ़्ता जॾहिं ॿोलींदा आहिनि तॾहिं दानिशवरनि जा अक़ल बि दंग रहिजी वेंदा आहिनि। दोस्तो, हिकिड़े पासे पुरोलियूं ॻुझारतूं बैतबाज़ी त ॿिए पासे ज़माने जा ॾुख ऐं हाल अहिवाल हिक ॿिए सां पिया वंडींदा आहिनि। नंढड़नि ऐं नौजवान तबिके खे घणो कुझु उन सुघड़नि जी कचहरी मां सिखण जे लाइ मवाद मिलंदो आहे। दोस्तो, इन ॻाल्हि जी को इनकार नाहे, हर क़ौम में महिमान नवाज़ी हूंदी आहे, पर सिंध जे ओताक जो रंग ई निरालो ऐं अनोखो हूंदो आहे। जिते महिमान जी ख़ातिरदारी सां गॾु कचहरी जो ज़ाइक़ो ई पंहिंजो हूंदो आहे। महिमान सुघड़नि जा मिठा ॿोल ॿुधी महज़ूज़ पियो थींदो आहे ऐं संदसि मोह मुखड़े ते मुर्क पेटड़ंदी आहे। दोस्तो, ओताक ते वेठल माण्हू जॾहिं केतिरो बि थकल ऐं मादो हूंदो आहे पर उन्हनि सुघड़नि जा कौल ॿुधंदो आहे त उन जा थक ई लही वेंदा आहिनि। उहा मोहबत उन खां कॾहिं बि न विसरंदी आहे। दोस्तो, ओताक में पंचायत जा फ़ैसिला बि थींदा आहिनि। ओताक में ओड़े पाड़े जा माण्हू जॾहिं गॾिजंदा आहिनि त उन सां हिक ॿिए जे ॾुख ऐं सुख जी ख़बर पवंदी आहे। मोहबत ऐं प्यार बि वधंदो आहे ऐं ॿधी ऐं भाईचारे खे बि हथी मिलंदी आहे। दोस्तो, हिन ॻाल्हि ते जेतिरो अफ़सोस कजे ओतिरो थोरो जो हिन नाज़ुक ज़माने में ओताक जी रौनक ख़तमु थींदी पई वञे। माण्हुनि मां ख़िदमत जो जज़्बो ख़तमु थींदो पियो वञे, छो त दिलनि मां मेट मोहबत ख़तमु थींदी पई वञे, हिक ॿिए जो अहसासु ख़तमु थींदो वञे पियो। जेका शाम सिज लड़ंदे ओताकनि में आबादी थींदे नज़र ईंदी हुई, अला त उन मंज़र जे मथां कंहिंजी नज़र लॻी वई जो अॼु जंहिं मोर माण्हुनि सां रौनक नज़र ईंदी हुई सा अॼु नज़र नथी अचे। दोस्तो, माण्हुनि जे दिलनि में लालच ऐं लोभ भरिजी वई आहे। हाणे हर कंहिं जी अखि मोबाइल में आहे, केर बि कंहिं सां कचहरी करण लाइ तयारु नाहे।
आउं पंहिंजे सिंधी भाइरनि खे इन ॻाल्हि जे तरफ़ सुजाॻ ऐं बेदार कयां थो त सिंध वासियो थोरो सुजाॻ ऐं बेदार थियो, पंहिंजे औताकनि जो रुसी वेल रौनकूं वापसि मोटायो, अहिड़ी पंहिंजी प्यारी सकाफ़त खे मोटायो त जीअं पुराणियूं मोहबतूं वापसि मोटी अचनि, ज़िंदगीअ में मोहबत ऐं प्यार बि वधी वञे ऐं सिंधड़ीअ जी सूंहं बि बरक़रार रही सघे। साईं सदाईं करीम थे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करीं। दोस्तों, अॼोके असांजी हीअ महिनत ऐं काविश अव्हांखे कीअं लॻी उन लाइ कमेंट में पंहिंजे राह खां आगाह कंदा। अगरि अव्हां पहिरियों दफ़ो असांजे चैनल ते आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करणु, शेयर